जय झूलेलाल। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि सिंधी लाई, जंहिंखे असां चवंदा आहियूं सिंधी वड़ो ड्राई फ्रूट वारो, जेको असां ठाहींदा आहियूं स्पेशली ॾियारीअ में और सियारे में, जेको न्याणियुनि खे ॾिनो वेंदो आहे ॾिण में। जय झूलेलाल दोस्तो, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। इहो उहो चैनल आहे जंहिं ते तव्हांखे सिंधी रेसिपीज़ मिलंदियूं, उनखां सवाइ सिंधी ट्रेडिशन, सिंधी कल्चर हुजे, असांजी रीति रस्मूं हुजनि, हिकु हिकु वीडियो मां पंहिंजे चैनल ते अपलोड कंदी आहियां। ॾिण वार हुजनि, ॾिण वारनि ते कहिड़ो खाधो ठहंदो आहे, हिकु हिकु मुंहिंजे चैनल ते आहे, त ज़रूरु चेक कजो। अचो त रेसिपी हाणे शुरू था कयूं पिया। हिकु तई खणंदासीं, उन में विझंदासीं 1 चमचो घी। ते सचे गिह जो इस्तेमालु करिणो आहे, छाकाणि त सचे गिह में जॾहिं ड्राई फ्रूट खे भुनबो आहे त उनजी टेस्ट ॾाढी बढ़िया ईंदी आहे। 25 खां 30 काजू खणंदासीं असां, वज़न में इहे 40 ग्राम आहिनि। 25 खां 30 बादामियूं, सभु अधु कटे खयूं आहिनि, लॻभॻि वज़न में इहे 3 ग्राम आहिनि। इन खां पोइ खणंदासीं असां सुको नारियल, जंहिंखे असां चवंदा आहियूं ॾूंगी। ॾूंगी खणंदासीं असां 3 ग्राम, लंबियूं लंबियूं फारूं कयूं आहिनि, सन्हियूं सन्हियूं। पिस्ता खणंदासीं 25 ग्राम, इनखे बि लंबाईअ में कटियो आहे मां। खसखस खणंदासीं 2 चमचा 10 ग्राम। 1 चमचो वाटरमेलन सीड्स याने हिंदाणे या बिज, इहे बि 10 ग्राम आहिनि। 8-10 कारा मिर्च, 2 खां 3 नंढा फोटा छिले या कुटे विझणा आहिनि। इन्हनि सभिनी शयुनि खे असांखे भुञणो आहे। 3-4 मिंट इनखे भुञंदासीं असां। उन खां पोइ इनखे साइड करे रखंदासीं। इनखे भुञण सां इहे ॾाढा क्रिस्पी बि थींदा आहिनि और टेस्ट बि ॾाढी बढ़िया ईंदी आहे वड़े मां। लॻभॻि भुंजी विया आहिनि त गैस बंदि करे छॾींदासीं। हाणे खणंदासीं ॿी तई, उन में विझंदासीं 1 चमचो घी। हाणे हिन में विझंदासीं खंडु 150 ग्राम, छाकाणि त ड्राई फ्रूट जेको असां खयूं आहे 150 ग्राम आहे, त जेतिरो ड्राई फ्रूट आहे ओतिरी असांखे खंडु खणणी आहे। पर अगरि तव्हांखे खंड जो लेयर वधीक खपे, याने खंड जी क्वांटिटी वधीक खपे, त तव्हां 175 ग्रामनि जे क़रीब विझी सघंदा आहियो। थाली खणंदासीं, उन जे उल्टे पासे खां तेल लॻाए रखंदासीं, हिते घी न लॻाइणो आहे। सो खंड खे असांखे भुञणो आहे, जे या मेल्ट थी वञे ॻरे। और जेका बाहि आहे बिल्कुलु धीरे रखणी आहे, याने सिम ते, और कंटिन्यूस इनखे घुमाईंदासीं। बाहि खे बिल्कुलु बि तेज़ न करिणो आहे। धीरे धीरे ॾिसो हीअ ॻरणु चालू थी वई आहे। पहिरियों त दाणा जेके आहिनि सेम पिया हूंदा, लॻंदो नथो ॻरे पियो, पर कंटिन्यूस असां हिन घुमाइणो आहे। कुझु मिंटनि खां पोइ इहो ॻरणु चालू थी वेंदो। धीरे धीरे इहो ॻरंदो, पाणी वांगुरु थींदो और हिन जो कलर जेको आहे धीरे धीरे डार्क थींदो वेंदो। ॾिसो हाणे इहो रिझणु चालू थी वई आहे। हिनखे घुमाईंदे असां अञा ॻारींदासीं हिनखे। जीअं जीअं ॻरंदी तीअं तीअं कलर धीरे 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 डार्क थींदो वेंदो। तव्हां चाहियो त लाइट कलर रखी सघंदा आहियो, पर वड़े जो कलर जेको आहे थोरो डार्क हूंदो आहे। सो सॼी खंड रिझी वई आहे, बिल्कुलु क्लियर पाणी आहे हाणे चाशनी जो। त हाणे हिन में असां थोरो सो कलर विझंदासीं। येलो कलर विझणो आहे, छाकाणि वड़े जो कलर जेको आहे येलो हूंदो आहे। थोरो सो येलो कलर विझंदासीं असां। इनखे चङी तरह मिक्स करिणो आहे। मिक्स करण खां पोइ इहो सुनहरी पीलो कलर लॻंदो। मां तव्हांखे ॾेखारियां थी, ॾिसो। हाणे हिन में विझंदासीं असां ड्राई फ्रूट जेको असां भुञी रखियो आहे। और इहो प्रोसेस जेको आहे थोरो फास्ट थींदो, त सभु शयूं असांखे रेडी करे रखणियूं आहिनि। जीअं ड्राई फ्रूट विझंदासीं त इहो जल्दी थधो थियणु चालू थी वेंदो और कड़क थी वेंदो। त जीअं ड्राई फ्रूट मिलाईंदासीं, चङी तरह मिक्स करिणो आहे ऐं उन खां पोइ असांखे हिनखे थालीअ में विझणो आहे। और जीअं मां ॿुधायो, तव्हांखे अगरि खंड जो लेयर वधीक खपे त तव्हां खंडु इन में वधीक विझो। चङी तरह मिक्स करण खां पोइ इहो सॼो मिक्सचर जेको आहे असां विझंदासीं थालीअ ते। पहिरियों थोरो गॾु कंदासीं हिनखे, उन खां पोइ वेलण जो इस्तेमालु करे इनखे असां सन्हो कंदासीं। वेलण ते पहिरियों तेल लॻाइणो आहे।
जेतिरो असांखे सन्हो खपे असां वेलण सां हिनखे सन्हो कंदा वेंदासीं और विच विच में हथ सां हिनखे असांखे शेप ॾियणी आहे। पर इहो ॾाढो गरम हूंदो आहे त ध्यानु रहे तव्हांजो हथ सड़े न। और इहो प्रोसेस फास्ट आहे त असांखे थोरो इहो जल्दी बि करिणो आहे। ॾिसो हीअ चङी तरह वेलजी वियो आहे। हाणे हिनखे असां अधु कलाक खनि रखी छॾींदासीं, घटि में घटि अधु कलाक, जीअं इहा खंडु थधी थिए। उनखां पोइ इहो हार्ड थींदो वेंदो और आसानी सां पाण ई थालीअ मां निकिरी वेंदो आहे। थाली अगरि चङी तरह ग्रीस कयल आहे त इहो इज़ीली निकिरी वेंदो आहे। ॾिसो असांजो वड़ो तयारु आहे, ड्राई फ्रूट सां भरियल, ॾाढो टेस्टी और ॾाढो वणंदड़। ॾिसो केॾो बुरकुणो आहे, बिल्कुल भी हार्ड ना आहे इहो और खाइण में भी ॾाढो सॉफ्ट आहे। सिंधी ॾियारी स्पेशल वड़ो, ड्राई फ्रूट वड़ो त ज़रूरु ठाहियो और मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त तव्हांखे मुंहिंजो वीडियो कीअं लॻो। यहाँ पहिरियों तव्हां इहो वड़ो कॾहिं खाधो इहो बि ज़रूरु कमेंट करे ॿुधाइजो। अचो त वीडियो शुरू था कयूं पिया। अगर तव्हांखे मुझे चैनल ते रेसिपी या वीडियो पसंद आयो हुजे त उनखे ज़रूर लाइक कजो, शेयर कजो और सब्सक्राइब कजो और मुझी नई ईंदड़ वीडियोस के ॾिसण जे लाइ बेल आइकॉन ज़रूर क्लिक कजो। मुझे इंस्टाग्राम और फेसबुक ते भी ज़रूर फॉलो कजो और मुझे सफ़र में मुझो साथ ॾियण लाइ धन्यवाद। जय झूलेलाल।